है ज़ाहिर है ये माजी में भी इस तरह की ऑफर्स होती रही हैं कि अगर वो कोई सही रास्ते पे आ जाए तो उसको फैसिलिटेट करेगी। अब ये उन पर है क्रिमिनल्स पे कि वो अपनी जानवरों वाली ज़िंदगी गुजारेंगे और उसके पीछे इंतज़ामिया लगी रहेगी या वो अपनी बाइज़्ज़त शहरी के तौर पर ज़िंदगी गुजारेंगे। ये फैसला उन्होंने करना है, गवर्नमेंट ने कर लिया है। जेकर नरम पॉलिसी हुजे तो अफ़गान बस्ती खाली न थिया, उहे हिते वेठा हुजनि, फैसिलिटेट थियल हुजनि। इन करे नरम पॉलिसी पाकिस्तान के हिकिड़े सूबे में आहे अफ़गाननि लाइ, उहो आहे KPK, जिथे आहे PTI जी हुकूमत, जेके दहशतगर्दी जे उन ऑपरेशननि जे ख़िलाफ़ आहिनि, जेके उन्हनि 40,000 दहशतगर्दनि खे हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान में उन्हनि आबादकारी कराई। उहा ॿी ॻाल्हि आहे त जेके अफ़गानी इलीगल जेके इमिग्रेट्स आहिनि उहे अफ़गानी हुजनि, बंगाली हुजनि, बर्मी हुजनि, उनजो आइडियल सिटी जेको आहे उहो कराची रहियो आहे, सूबो सिंध रहियो आहे। त इन करे सूबे सिंध में रोज़गार जा जझा ज़रिया आहिनि, इन करे हर माण्हू रुख़ करे थो कराची में। तव्हां सिंध जे ॿियनि इलाइक़नि जा मिसाल ॾिना, कंहिं बि सूरत में इलीगल इमिग्रेट्स, तव्हां सिर्फ़ु अफ़गाननि जी ॻाल्हि था कयो, पर असीं उनखे अञा वधायूं था त इलीगल इमिग्रेट्स जेके बि आहिनि, गैर क़ानूनी जेके पनाहगीर आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु पंहिंजे वतननि में हलियो वञणु खपे। ऐं इहा नरम पॉलिसी जेका आहे उहा PTI सरकार जी आहे, KPK जे हुकूमत में आहे, उन्हनि जी वेरिफिकेशन थिए थी, छो जे अफ़गानी ऐं हिते पाकिस्तानी जेको पश्तून आहे उहे हाणे उन्हनि में लिकण जी कोशिशि था कनि त बस्तियूं ख़ाली थियूं आहिनि। उहो तव्हां पंहिंजे सवाल में चयो आहे। उनखां पोइ उहा सरकारी ज़मीन जेका उन्हनि खे अलॉट थियल हुई टेम्परेरी बेस ते अफ़गानी कैंपुनि जे हवाले सां, उहा ख़ाली थी आहे। उहो सरकार जो कमु आहे त हू फर्दर जेका पॉलिसी ॾींदी। बाक़ी शहरनि में बि क्रैक डाउन आहे, तव्हां मीडिया ते शयूं रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि। पीपुल्स पार्टी सख़्त खां सख़्तु जेका आहे उहा मुखालफ़त कंदी त इलीगल जेके इमिग्रेट्स आहिनि उहे असांजे सूबे में वेही असांजे ॿार बणजनि।